के बिहारी लाल भगवान की जय। करीना टाहेशा ओम सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की सर्व सतगुरु जी सनकादि जी नारद जी भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधुराम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब
बाबा हरि शरण राम साहिब बाबा, नारायण दास साहिब बाबा, आनंद राम साहिब बाबा, भगत राम साहिब की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। आयो लाल सभई चौ झूले झूले लाल। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण संयता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस तम नमामि हरिं परम। हरि ओम हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बपु एक इनकी पद वंदन किए नाशे विघ्नने। वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा धरु बिंब फलाधरोष्ठा। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हरि ओम हरि ओम। राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 मधुसूदन राधे 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 मनमोहन राधे 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 पुरसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 हे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे राधे राधे। हर हर महादेव 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 हर हर महादेव। जय शिव शंकर 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 जय शिव शंकर। श्री राम जय राम जय जय राम 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 बोलो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे राधे राधे। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय सियावर रामचंद्र की जय। श्री रामचरितमानस अरण्य कांड कथा आरंभ होता है। आवो वीर हनुमान
श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर। जय जय उमापति, जय जय पवन सुत, जय जय बोलो भाई। हरे राम मिठू राम, प्यारो राम, न्यारो राम। श्री रामचरित मानस अरण्य कांड दोहा क्रमांक, वाह भाई, 45। यानी सिंधी में छा चइबो आहे सर्वानी। 45 के छा चइबो आहे सिंधी में? हाँ, हिंदी में न 45, सिंधी में 45। छा चइबो आहे चावल? 45 छा चइबो आहे? हाँ, 45 भी चवंदा आहिनि वॾा सिंध वारा जेके आहिनि, उहे 45 भी चवंदा आहिनि, हा न। ठीक। गुनाहगार संसार दुख रहित विगत संदेह। तजि मम चरण सरोज प्रिय, तिन कहु देह न गेह। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय जय जय। गुणन जा घर संसार जे दुखन को रहित यानी खाली, शक संदेह भरमन को पूरी तरह छडियल थींदा आहिनि। मांजे चरण कमलन जी, मांजे चरण कमलन खे छॾे करे उन्हनि खे न शरीर प्यारो थींदो आहे ऐं न पंहिंजो घर ई प्यारो थींदो आहे। तव्हां ॿुधी रहिया आहियो संतन जा लक्षण, हा न। नारद महाराज पुछा त श्री राम जी ॿुधाया कहिड़ा कहिड़ा गुण हूंदा आहिनि संतन में, इहो तव्हां श्रवण करे रहिया आहियो। हरे राम हे हरि। भगवान चवनि था पिया, शट विकार जित अनघ अकामा, अचल अकंचन सुच सुख धामा। अमित बोध अनीह मित भोगी, सत्य सार कवि कोविद जोगी। सावधान मानद मदहीना, धीर धर्म गति परम प्रवीणा। मतलब वे संत काम क्रोध लोभ मोह अहंकार ऐं जलन, इन्हनि 6 विकारनि खां अलॻि हूंदा आहिनि, जीते चुका हूंदा आहिनि। कोई पाप उन्हनि जो न हूंदो आहे। जीअं अर्जुन खे भगवान गीता में चवनि था त हे निष्पाप अर्जुन, यानी तुंहिंजो कोई पाप न बचियो आहे, तूं कोई पाप ई न कयो आहे, बिल्कुलु जीरो, हिकदमि साफ़ चादर, हिकिड़ो ईअं बिल्कुलु छीटो बि लॻल कोन्हे पाप जो। ऐं असांजे ख़ाली जॻह हुजे अलाए न पापनि खां थोरी बि, त पाप रहित हूंदा आहिनि संत, कामना रहित। ओहो, हर दुख जे पोयों कारण कहिड़ो हूंदो आहे? कामना, हा न। तव्हां कई बार ॿुधो आहे, हर दुख जो जेको असली कारण आहे उहा कामना यानी इच्छा। कुछ भी चओ, विल्स, डिजायर, ख्वाहिश, तमन्ना, आशा, इच्छा, आकांक्षा, हा न। इहे सभु उन जा ई नाला आहिनि। केवल उन करे असां दुखी हूंदा आहियूं, और संत उहा कामना रखंदा ई न आहिनि। उनजी बुद्धि ठोस हूंदी आहे, जेको कमु करिणो आहे, भजन करिणो आहे मतिलबु करिणो आहे, कोई रोके न सघंदो। अकिंचन, कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे, सर्व त्यागी, अंदर बि पौत्र, ॿाहिरि बि शुद्ध, मन सां बि, तन सां बि, बुद्धीअ सां, वीचारनि सां, कर्म सां। असीम ज्ञानवान, उन्हनि खे एॾो ज्ञान हूंदो आहे कि छा चइजे। वो भी अहंकार न कंदा आहिनि, ॾेखारींदा न आहिनि। संसारी माण्हूअ खे 4 किताब पढ़ी वठनि, थोरो सो ज्ञान अचे त महाराज ईअं नचण लॻंदा आहिनि जीअं तेल में कचौड़ी नचंदी आहे पहिरियों, हा न। कचौड़ी तरजंदी आहे न पहिरियों त ॾाढी डांस कंदी अथव। ईअं असां पढ़ियो आहे, ठाही त न आहे कॾहिं कचौड़ी, ईंदी त न आहे ठाहिणु, पर ईअं पढ़ियो आहे असां कि तेल में जेॾी महिल कचौड़ियूं तरींदा आहिनि न, सम्झो था, उहा ॾाढी डेनस कंदी आहे। सम्झो था डेनस यानी
उन शौक़ु आहे न तोखे नचण जो ॾाढो, तूं त नचंदी रहंदी आहे हा न। शादीअ में तूं ई त सभिनि खां वधीक नची ऐं पंहिंजे कंहिंजे शादीअ में वई अलाए काॾे ॿाहिरि, तुंहिंजा वीडियो आया हा। हा, घर में शादीअ में वई आहे न ॿाहिरि, हा, सभिनि खां वधीक बाराती पोइ पिया अचनि, पहिरियों त तूं ई पई ठुमका हणे पई वेठी। त कचौड़ी पहिरियों ॾाढो नचंदी अथव, पर जिन महिल नची नची करे पकी पकी तरी तरी लाल थी वेंदी आहे, पोइ शांत तेल में ईअं वेठी हूंदी आहे जीअं कोई ध्यानु योगी ध्यानु लॻाए वेठो आहे, जीअं कोई समाधि लॻाए वेठो आहे। त अहिड़ी तरह सां नवां नवां माण्हू जेके थोरो थोरो ज्ञान ईंदो आहे न, उहे बि कचौड़ी वांगुरु पहिरियों डेनिस करणु लॻंदा आहिनि, नचणु लॻंदा आहिनि। हा, पर जॾहिं पोइ ज्ञान सां गॾु उन्हनि खे भक्ति ईंदी आहे, जॾहिं उन्हनि खे पतो पवंदो आहे त ज्ञान जो अर्थ ई अभिमान खे छॾणु आहे, त पोइ उहे बि शांत थी वेंदा आहिनि। पंहिंजो पाण ते खिल ईंदी आहे, असां ज्ञान जो अभिमान पिया कयूं, असां पाण खे कुझु सम्झूं पिया, इहो ई त अज्ञान आहे। हाणे पतो पियो रे, ओहो ज्ञान जो त अर्थ ई इहो आहे कि बिल्कुलु माण्हू अभिमान रहित थी वञे, शून्य थी वञे, कुझु न सम्झे पाण खे, इहो ई त ज्ञान आहे। पोइ वीचारो हिकदमि जीअं कोई समाधि लॻाए वेठो आहे, शांत तीअं बढ़िया उहे थी वेंदा आहिनि। हे त हिकु हिकु लक्षण आहे, इन जी गहराइयूं ॾाढियूं। चो हरे राम हे हरे। सुख जा धाम हूंदा आहिनि, हमेशह सुखी रहंदा आहिनि, असीम ज्ञानवान, इच्छा रहित, कोई इच्छा न हूंदी आहे, मिताहारी, भोजन घटि कंदा आहिनि, हा न, एॾो ठूसे ठूसे न खाईंदा आहिनि कि जाते खाइनि उते ई किरी पवनि, खराटा वॼी वञनि। सत्यनिष्ठ, सचाईअ में हुननि जी गहरी श्रद्धा परम निष्ठा हूंदी आहे। कवि हूंदा आहिनि, भॻवान जा गीत ठाहींदा रहंदा आहिनि, गुण गाईंदा आहिनि। ऐं विद्वान हूंदा आहिनि, उन्हनि खे असली विद्या हूंदी आहे, सा विद्या या विमुक्त ये जेकी मुक्ति ॾे उहा विद्या। ऐं योगी हूंदा आहिनि, योग जो अर्थ छा हूंदो आहे? अनुलोम विलोम न हूंदो आहे योग जो अर्थ, इहो प्राणायाम हूंदो आहे। योग यानी जोड़ना, चवंदा आहिनि न, दो को दो से योग करो, यानी जोड़ो, 2 और 2 4। त अहिड़ी तरह सां योग यानी जुड़ना, जुड़ना यानी भक्त जो भॻवान सां जुड़ी वञणु, भक्ति करणु, इन खे योग चइबो आहे। ज्ञानी ज्ञान सां जुड़ी वियो, भक्त भक्तीअ सां जुड़ी वियो, प्रेमी प्रेम सां जुड़ी वियो, प्रियतम सां, इहो ई त योग आहे। शिष्य गुरूअ सां जुड़ी वियो, सेवक स्वामीअ सां जुड़ी वियो, इहो ई त योग आहे। श्री कृष्ण गोविंद। गुणनि जा घर सावधान रहंदा आहिनि, ॿियनि खे मान ॾींदा आहिनि, पर पाण अभिमान रहित हूंदा आहिनि। केॾी बढ़िया ॻाल्हि आहे। सावधान मानद मदहीना, ॿियनि खे मान सम्मान ॾींदा आहिनि, पर पाण अहंकार खां ख़ाली। धीरजवान, धर्म जो ज्ञान ऐं उथण वेहण आचरण में ॾाढा निपुण हूंदा आहिनि। गुणनि जा घर संसार जे ॾुखनि खां ख़ाली, शक संदेह भर्म भोलनि खां पूरी तरह छॾियल। ऐं राम जी चवनि था, मुंहिंजे चरण कमलनि खे छॾे करे उन्हनि खे न पंहिंजी काया प्यारी हूंदी आहे, न पंहिंजो मकान प्यारो हूंदो आहे, न शरीर जो मकान उन्हनि खे प्यारो लॻंदो आहे, न पंहिंजो आत्मा जो मकान यानी ही शरीर उन्हनि खे प्यारो लॻंदो आहे। इहो त तव्हांखे इहो 15 मिंट तव्हांखे रिविज़न कयो आहे पिछलो, छो जो इहो इम्पोर्टेंट टॉपिक हुयो, हा न, ज़रूरी हुयो। संतनि जा शुभ लक्षण अञा अॻिते बि राम जी ॿुधाइनि था पिया। छा था चवनि? कननि सां पंहिंजा गुण ॿुधण में उन्हनि खे लज थींदी आहे, हा न। असां त पंहिंजी तारीफ़ चाहींदा आहियूं, पंहिंजो असां कल्याण चाहींदा आहियूं। इंद्रेश महाराज ॿुधाइनि पिया, हिकिड़ी मां कथा कई महाराज, त सभु वेही करे ॿुधंदा प्रेम सां, पर हिकु माण्हू त एॾो प्रेम सां ॿुधंदो, ईअं खाॾीअ ते हथु रखी करे 3 घंटा ईअं वेठो हूंदो। ईअं 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं 6 ॾींहं। मां चयुमि, मूंखे जेकी सभिनि खां बढ़िया सुठी शइ लॻंदी आहे, उहा मां हिन खे भेंट ॾींदुमि। हीउ केॾो प्यार सां कथा थो ॿुधे, कमाल आहे। ॿिया वरी थोरो हेॾे होॾे निहारनि था, करवट बदिलनि था। हे त ॼण मूर्ति बणिजी वियो आहे पत्थर जी, एॾो सिक सां प्यार सां कथा थो ॿुधे।
हिनखे कोई वीचारो निर्माण बिल्कुलु बिना मान जे बिना कंहिं हुनजे हिन सां मां अलॻि सां मिलंदुमि। चओ हरे राम। 6 ॾींहं कथा जा थिया, 7 ॾींहं महाराज जी उनखे सॾु करायो, चईं अचु भाई मूंखे तोसां मिलणो आहे। चईं साईं मां बि तव्हां सां मिलण जे लाइ आयो। अरे वाह वाह, ज़रूरु कोई सत्संग जी ॻाल्हि पुछंदो हे। जेके सिक सां ॿुधंदा आहिनि उन्हनि जे मन में जिज्ञासा थींदी आहे। हा अचो अचो, स्वागत आहे तव्हांजो। मां सामान कढी ठाहे रखिया, पोइ हिते पाखर वाखर चाढ़ण जे लाइ, श्रीफल ॾियण जे लाइ। पहिरियों मां हाल चाल वरितोमांसि, ॿियो सभु बढ़िया, आनंद मंगल आहे। तव्हां ॾाढो कथा भाई वाह, केॾो गहराई सां ॿुधो था, ध्यान सां। मां तव्हांखे ॾिठो आहे। चई मां 6 ॾींहंनि खां पूरी कथा ॿुधी आहे तव्हांजी। हा बिल्कुलु सही आहे, मां हे पूरो ध्यानु ॾेई करे पूरी तव्हांजी कथा ॿुधी आहे। उहो ई त मां बि थो चवां, तव्हां वांगुरु ध्यानु ॾेई करे कंहिं कथा न ॿुधी आहे। त हुन चईसि मां एॾो ध्यानु ॾेई करे हिकु हिकु लफ़्ज़ तव्हांजो ॿुधो आहे, तव्हां काथे बि मुंहिंजो नालो ई न खयो। हेॾी सेवा कई आहे मां तव्हांजे साम्हूं, भेटा ॾिनी आहे। तव्हांखे त पतो आहे न, धन जी सेवा कई आहे मां। तव्हां हिकु बि ॾींहुं मुंहिंजो नालो न खयो आहे, तव्हां त अंधेर करे छॾियो, तव्हां त धरती हिलाए छॾी। हेॾी सेवा कई आहे, मां पियो चवां अॼु खणंदा, अॼु ॿियो ॾींहुं खणंदा, टियों ॾींहुं, 6 ॾींहं गुज़री आहे। संतनि चयो मां उहो पाखर ऐं पोइ ते करे छॾी, श्रीफल लिकाए छॾियो अंदरि, हाणे ॾियणो ई न आहे हिनखे। चओ हरे राम। हाणे ॿुधायो, पंहिंजे लाइ था कथा ॿुधनि माण्हू। संत पाण मान न चाहींदा आहिनि, पर ॿिए खे मान ॾींदा आहिनि। अॼु बि ॾाढो दुर्लभ असां वचन पढ़ियोसीं कि पाण मान सम्मान न चाहियो, पर कोई अगरि मान चाहे थो त उनखे ॾेई छॾियो। जीअं कोई मान सम्मान चाहींदो आहे त उनजो पुञ मान सम्मान में ई मिलंदो आहे। छो जो हिते ई मिली वियो, उनखे हिते ई निपटाए छॾी, हा न। मान लो दान कई ऐं हिते वाह वाह कराई, पंहिंजी ताड़ियूं वॼराई, प्लेट में लिखाए रखी, मार्बल प्लेट में, पोइ हिते ई त हुनजी पूरी हज़ारनि माण्हुनि पढ़ी वरिती न, नेकी कई न। पोइ हाणे मथे जे लाइ छा बचियो? बचियो बि कि न बचियो? थोरो घणो बचियो, न बचियो, कहिड़ी ख़बर। त जंहिंखे मान खपे उनखे मान ॾियो। कोई मज़दूर कमु थो करे त पैसा घुरंदो त पैसा ॾींदव कि न ॾींदव? हुनखे ॾींदासीं, पर ॿिए जे मान ॾियण सां उनजो कल्याण न थींदो। जेको कल्याण घुरे उनखे कल्याण कयो। जेको मान सम्मान थो चाहे त उनखे मान सम्मान ॾियो, ठीकु आहे भैया, पर पाण कॾहिं बि मान सम्मान न चाहियो। हा ॿियो कोई अगरि सत्संग जे भाव सां अचे त भैया हाणे मूंखे मान सम्मान न खपे, हाणे त मूंखे सचो रस्तो खपे, सची भक्ति खपे, त उनखे सची राह ॾेखारियो, हा न। भॻवानु गीता में चवनि था जेको गीता न ॿुधणु चाहे उनखे ॿुधाइबी न, उनखे न ॿुधाइजे। जेको गीता नथो ॿुधणु चाहे ज़बरदस्ती न ॿुधायो। जेको ॿुधणु चाहे, जंहिंखे सिक आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, लगन आहे, उनखे ॿुधाइजे। हरे राम। भाई अहंकार जी वॾी गहराई, ॾाढी सूक्ष्म अहंकार आहे, घमंड आहे, अभिमान आहे, अहंकार आहे, वरी सूक्ष्म अहंकार आहे, वरी प्रकट महतत्व में थींदा आहिनि। हाणे कननि सां पंहिंजा गुण ॿुधण में संतनि खे संकोच थींदो आहे, लॼ थींदी आहे, लेकिन ॿियनि जा गुण ॿुधण में ख़ुशि थींदा आहिनि। वाह भॻवान, हिन में एॾा गुण आहिनि, हिन में एॾी सुठी भॻवान तूं मणिया बख़्शी आहे। सम ऐं शीतल थींदा आहिनि। सम याने समता हूंदी आहे उन्हनि में। सर्दी गर्मी जीअं असां सही वेंदा आहियूं न, असां काथे सहंदा आहियूं। गर्मी ईंदी आहे त अरे बाप रे गर्मी आहे, केॾी गर्मी आहे। थधि ईंदी आहे त हा बाप रे केॾी थधि थी वई आहे, निकिरण जी इच्छा ई नथी थिए। लॻे थो कंबल पाए घर में वेठा हुयूं, गरम पकोड़ा हुजनि, चांहि जो बसि कोप पियो हुजे, निकिरूं ई न, निकिरणो थो पए। ॾाढी बरसाति वधीक पई त मरी वियासीं, बाढ़ अची वई, घटि पई त ॾुकर पइजी वियो। हिकु कमु कर, तूं ई भॻवान खां चाबी वठि, तूं ई दुनिया हलाए भाई। हा कमाल आहे। हेतिरो सो बि असांखे पसंदि न आहे, थोरी बि ॻाल्हि, पाण ई मालिक बणिजी वियासीं। ओहो, लेकिन संतनि में ईअं न, संतनि में समता हूंदी आहे। आहा, सीताराम 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 कहिए, जाही विधि राखे राम ताही विधि रही। हे त मौसम जी ॻाल्हि आहे। पोइ जंहिं महिल शरीर जे मथां ईंदा आहिनि, कोई अपमान करे छॾे, कोई घटि वधि ॻाल्हाए, त पोइ जीवन भर न भुलंदासीं उनखे। हा 100 माण्हुनि तारीफ़ कई हूंदी त यादि न रहंदी। हिकु माण्हू अपशब्द चया हुजनि, घटि वधि ॻाल्हायो हुजे, त उहो यादि रहंदो जीवन भर। चओ हरे राम।
संतन में इहो वॾो गुण हूंदो आहे कि धीरज हूंदो आहे, संतोष हूंदो आहे, समता हूंदी आहे, कोई परवाह न हूंदी आहे। लाभ थिए त वाह वाह, हानि थी त वाह वाह, मान थियो त वाह वाह, अपमान थियो त वाह वाह, गुल मिलिया त वाह वाह, कंडा मिलिया त वाह वाह। ईअं रहंदा आहिनि, सम्झो था भाई, ईअं रहणु खपे। गणेश जी, सुरेशानंद, हाँ पुरुषवानी, आपका क्या नाम है? प्रीत, प्रीत, मीत, मित्र मतलब, हाँ हाँ मित्र, हाँ सरनेम छा? बख्तानी। हाँ ये मित्र बख्तानी है ना, सखा बख्तानी, हाँ समझे तो हाथ ऊंचे। आपका? हार्दिक, अच्छा हरदू, हरदू इन खे चवंदा आहिनि, हार्दिक जो शॉर्ट फॉर्म हरदू कयो वियो आहे। मां चवंदुमि हरदू अलाए छा थींदो आहे, हाणे पतो पियो। हार्दिक यानी हरदू भी थींदो आहे, हृदयनाथ हरदू। ठीक ठीक, बढ़िया। आप भी रोज आना सत्संग कीर्तन में, सादर निमंत्रण दे रहे हैं आपको, है ना। कभी बरसात पड़े तो बताना, इनोवा भेजेंगे आपको लाने के, आना पर घर। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। छो जो नंढा ॿार आहिनि, हे अगरि अची विया न ॿ चारि ॾींहं, अगरि हिननि जो पेर स्थिर थी वियो त प्रभुअ जी कृपा आहे, है न। जीअं गणेश जी रोज़ अचनि था, सिरवानी रोज़ अचनि था, है न। सुरेशानंद केॾी महिल चमको ॾेई भॼी वेंदा आहिनि ॿाहिरि कबड्डी खेॾण, पर अगरि हिननि जो अॼु पेर हिते रुकी थो वञे, अगरि भाव जुड़ी थो वञे, त केवल सत्संग न ॿुधंदा, हिननि जो जीवन संवरजी वेंदो। ऐं हिननि जो ई जीवन न, हिन जे माता पिता जो जीवन बि संवरजी वेंदो। माता पिता जो न, हिन जी जेकी संतान थींदी अॻिते हली, जेके परिवार वारा ईंदा, वंश थींदा, उन्हनि ते बि कृपा थींदी। छो जो उहे ॿारनि खे बि उहे संस्कार ॾींदा जेके असांखे मिलंदा, हा न। तंहिंजे करे भक्तीअ जी उमिरि बिल्कुलु बचपन खां, शुरूआत खां। असांजी भक्तिमयी माताऊं जेके आहिनि, उन्हनि लोलियुनि में कीर्तन ॿुधायो आहे। हा, लोरीअ में भॻवान जी कथाऊं ॿुधाई अथऊं, लोलीअ में भगवान नाम कीर्तन जो अमृत पीआरियो आहे। अहिड़ी माताऊं थियूं। मदालसा माता हुई, उनखे 4 ॿार थिया, जेकी लोली ॾींदी, त ख़बर अथव कहिड़ी लोली ॾींदी? तू ब्रह्म है, तू शुद्ध है, तू परम तत्व है, अभेद है, अछेद्य है, तू भगवान जो स्वरूप आहे प्यारा, तू उन जो स्वरूप आहे, तू उन जी आत्मा आहे, तू उन जो अंश आहे, प्रभुअ जो तू टुकड़ो आहे। अहिड़ी लोली ॾींदी माता मदालसा, ब्रह्म ज्ञानी थी वई आहे। 4 पुटनि खे उन ब्रह्म ज्ञानी करे छॾियो। 3 पुटनि खे ब्रह्म ज्ञान ॾिनो त राजा चयो हिकिड़ो पुटु त हुजे जेको राजपाट संभाले, तूं त 3 खे सन्यासी बणाए छॾियो। तॾहिं पतीअ जी आज्ञा मञी उन 4थे खे सन्यासी न बणायो, लेकिन हिकिड़े कागज़ ते कुझु ज्ञान लिखी करे उनखे लॉकेट ठाहे करे, हा न, ऐं गले में पाए छॾियईं। ऐं चयईंसि पुट, जेॾी महिल सभिनि खां वॾी मुसीबत अचई न, ओॾी महिल तूं हे तावीज़ खोलजांइ, ठीकु आहे। तो उनजो समय गुज़री वियो। धीरे धीरे वो राजा थियो त चढ़ाई थी, वो माता ई करायसि चढ़ाई, पंहिंजे भाउ खे चई करे युद्ध कराए छॾी। ऐं जेॾी महिल भॼी वियो जान बचाए करे, वण जे हेठों वेठो वञी ॾिठई मुंहिंजो राजपाट खसिजी वियो, अरे सुख सुविधा सभु खसिजी विया, कुझु बि कोन्हे, खाइण लाइ कुझु कोन्हे, महिनत करणी पवंदी, वण जा पत्ता खाइणा पवंदा, काॾे वञिणो पवंदो, काथे रहंदुमि मां, हिन महिल केरु मुंहिंजो मददगार थींदो? त माता जो वचन यादि आयुसि। माता चई मुसीबत अचई, जेॾी महिल वॾी मुसीबत, हा न, ईअं न थोरी सर्दी जुकाम खांसी थिए, वॾी मुसीबत अचई त तावीज़ खोलजां। तावीज़ खोलियईं, जेॾी महिल चिठी खोले करे पढ़णु लॻो त उन में लिखियलु हुयुसि, बेटा ये भी चला जाएगा, ये समय भी गुजर जाएगा, हिते सदा कोई भी सुख दुख रहण वारो न आहे। उते ई उनखे ब्रह्म ज्ञान अची वियो, छो जो उन ब्रह्म ज्ञानी माता जी संतान हो, ऐं उनखे माता सत्संग ॿुधायो हो। जेॾी महिल इहा पंक्ति पढ़ी त वण जे हेठों वेठे वेठे उनजी तार करतार सां जुड़ी वई। ही ॾाढी विस्तार सां कथाऊं ईंदियूं वशिष्ठ योग आदि ग्रंथनि में। त अहिड़ी असां वटि माताऊं थियूं भारत देश में। लोरीअ में उन्हनि खे भक्ति मिली आहे। प्रहलाद महाराज खे त गर्भ में भक्ति मिली, जन्म खां पहिरियों ई। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे।
भगवान रघुनाथ जेॾी महिल हूंदा हुआ न, ॾाढी प्यारी कथाऊं लिखियल आहिनि शास्त्रनि में पुराणनि में, त माता जेकी पंहिंजे ॿार खे खीर पीआरींदी यानी स्तनपान कराईंदी, त शिशु जेके न पीअंदा हुआ खीर, उनखे लोलीअ में छा चवंदी? चवंदी, पुट तूं मुंहिंजो खीर पी वठि, हा तूं खीर पी वठि, वरी कंहिं जन्म में तोखे माता जो खीर न मिलंदे। छो त हेठूं उहा चवंदी इन करे, छो जो हिन महिल जेको समय आहे साक्षात विराजमान राजा राम सीता राम आहिनि ऐं राम राज हली रहियो आहे। तूं राम राज जे समकालीन जनम वरितो आहे पुट। जंहिं नगर में जंहिं स्थान में राजा राम पाण वेठा हुजनि, काल खे ताक़त न आहे तोखे मोक्ष खां रोके सघे। इन करे तूं खीर पी वठि, वरी तोखे माता जो खीर न मिलंदे। आहा, रामचरित मानस में न आहे, ॿियनि ग्रंथनि में असां पढ़ियो आहे। अहिड़ी अहिड़ी लोलियूं ॾिनियूं माताऊं। असांजे बाबाजन बि हिकिड़ी लोली लिखी, लेकिन ॾिसो एॾा भॼन आहिनि। हाणे पहिरियों त वॾा हूंदा त उहे ॻाईंदा हुआ, असां नंढा हुयासीं त थोरो थोरो जेके यादि आहिनि धुन वग़ैरह उहे सभु हा न असां ॻाइण जो प्रयास कंदा आहियूं। पोइ बि ॾाढा भॼन बाक़ी, ॾाढी तयारी करणी पवंदी आहे हा न। हिकिड़ी कापी त बाबाजन जी गुम थी वई। हिकिड़ी कापीअ में 264 कुझु भॼन लिखियल आहे, वरी उन्हनि जे अलावा लिखियल आहे। त उन लोलीअ में बि बाबाजन ॻायो, छो न लोली ॾिने तो अमर मूंखे, मां बि राम जा गुण वेही ॻाया। ॿार पंहिंजे माता खे थो चए, भक्त छो न लोली ॾिने तो अमर मूंखे। चओ हा, कोरस कर न। छो न लोली ॾिने तो अमर मूंखे, मां भी राम जा गुण वेही ॻाया। छो न लोली ॾिने तो अमर मूंखे। तव्हां बि चओ, सभु चओ, छो न लोली ॾिने तो अमर मूंखे। चओ, छो न लोली ॾिने अमर तू मूंखे, मां भी राम जा गुण वेही ॻाया। मां भी राम जा वेही गुण ॻाया। मिली साध संगत जे टोलीअ में, मिली साध संगत जे टोलीअ में, वेही गोविंद गोविंद ॻाया। वेही गोविंद गोविंद ॻाया। छो न लोली ॾिने तो अमर मूंखे, छो न लोली ॾिने तू अमर मूंखे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। इन करे माता पिता भाई बचपन को नंढी उम्र को जोड़ियो। थोड़ा वॾा थी वियो न, जीअं 14 15 अची वियो 16, पोइ तव्हां उन्हनि खे न सम्झाए सघंदव, पोइ बि तव्हांखे सम्झाईंदा चङी तरह। पोइ तव्हां उन्हनि जो ख़ैर ख़बर न वठी सघंदव। उहे उन जो कानून पोइ तव्हांजे मथां लागू थी वेंदो आहे हा न। आफ्टर 14 15 16 इयर्स में जूती जीअं हिकु थी वेंदी आहे न, हा, पोइ माता पिता जे मथां ॿारनि जो शासन हलंदो आहे। इन करे जेकी नंढी उमिरि आहे ओॾी महिल ॿारनि खे भक्तीअ सां जोड़े छॾियो। हरे राम हे हरे। हलो ध्यान ॾियो भाई, संतनि जा लक्षण ॿुधी रहिया आहियो। गोपालदास त संत जेके हूंदा आहिनि कननि सां पंहिंजा गुण ॿुधण में लज कंदा आहिनि, ॿियनि जा गुण ॿुधण सां ख़ुशि थींदा आहिनि, सम रहंदा आहिनि, थधा रहंदा आहिनि, शीतल रहंदा आहिनि हा न। ॿाहिरि जे टेम्परेचर सां उन्हनि खे फ़र्क़ु न पवंदो आहे। माण्हू छा थो ॻाल्हाए, छा थो चए, घटि वधि थो ॻाल्हाए, ॿियो माण्हू गुस्सो थो करे त उहे गुस्से में न ईंदा आहिनि, उहे शांति रहंदा आहिनि। चओ हरे राम। न्याय जो कॾहिं त्याग न कंदा आहिनि। हा, केॾी बि मुसीबत अचे, नुक़सान थी वञे, असां छा कंदा आहियूं, जेॾी महिल घाटो थींदो आहे त पोइ न्याय छॾे छॾींदा आहियूं। अन्याय सां बि पंहिंजो फ़ाइदो चाहींदा आहिनि हा न। अक्सर ईअं थींदो आहे, कूड़ ॻाल्हाए छॾींदा आहियूं। लेकिन संत महात्मा कॾहिं बि न्याय जो त्याग न कंदा आहिनि। सरल स्वभाव हूंदा आहिनि। उन्हनि जो स्वभाव एॾो सरल हूंदो आहे कि नंढा ॿार बि उन ते भरोसो करे छॾनि, ऐं भरोसो त तोड़ींदा न आहिनि हा न। ॿिया जेके हूंदा आहिनि साओ करे सरल थी करे ॾेखारींदा आहिनि, हूंदा आहिनि कपटी अंदरि टेड़ा। चओ हरे कृष्ण हे हरे। ऐं सभिनि सां प्रेम सां रखंदा आहिनि, सभिनि खे सभिनि सां प्यार कंदा आहिनि।
जप तप विरत दम संयम नियम में लॻल रहंदा आहिनि। गुरु गोविंद ऐं ब्राह्मणनि जे चरणनि में ॾाढो प्रेम रखंदा आहिनि। उन्हनि में श्रद्धा, कोई अपराध करे छॾे त माफ़ी क्षमा, सभिनि सां मैत्री, दोस्तीअ जहिड़ो स्वभाव। चओ हरे राम। नंढा नंढा ॿार आहिनि, तव्हां हुन सां वॾो थी करे हलो त तव्हांजे साम्हूं न ईंदो, घटि वधि ॻाल्हाईंदव, भॼी वेंदव। हा, हुन सां दोस्तनि वांगुरु हलो। तव्हां नंढा थी वञो, तव्हां 30 साल जा थी वञो, 20 साल जा, पोइ ॾिसो तव्हां सां पाण ई खेॾण लॻंदव। ये नंढा ॿार हलंदा आहिनि, हुन सां उहे 20-30 साल जो थी करे हलो तव्हां, पोइ ॾिसो ॿार कीअं साम्हूं था अची वञनि। हा, हुन सां वॾो थी हलंदव त साम्हूं ई न ईंदव, तूं वॾो ई थियल हुज भैया। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। त उन्हनि में मैत्री भाव इहो चइबो आहे। उहे न ॾिसंदा आहिनि त हे नंढो आहे, हिनखे कोई ज्ञान कोन्हे, भक्ति कोन्हे, हे त ॼाणे कोन, हिन त भॼन ई न कयो आहे, हुन सां मां वॾो विद्वान थी करे हलां, संत थी हलां। न न, सभिनि सां उहो ई प्यार, सभिनि सां उहा ई दोस्ती। ही ॾाढा वॾा गुण आहिनि जेके असांखे सम्झ में ई नथा अचनि, जीवन में लहनि त महाराज ओहो ॾाढी वॾी ॻाल्हि थी वञे। मुदिता यानी प्रसन्नता चेहरे ते। ऐं मुंहिंजे चरणनि में निष्कंटक प्रेम हूंदो आहे। प्रेम में कोई उन्हनि खे रोक टोक न करे सघंदो। वैराग विवेक, वैराग यानी कोई संसार में राग न, विवेक यानी उनखे सम्झ हूंदी आहे कि भजन करणो आहे, धर्म छा आहे अधर्म छा आहे, इहो ई त विवेक आहे। विनय निवृत, केॾो बि वॾो उन्हनि खे गुण अची वञनि, रिद्धि सिद्धि अची वञे, शक्ति अची वञे, अरे भॻवान जी प्राप्ति थी वञे, पोइ बि उन्हनि में निवृत हूंदी आहे। ऐं विज्ञान चइबो आहे परमात्मा जे तत्व जो ज्ञान, विशेष ज्ञान। सभिनि खां विशेष ज्ञान कहिड़ो आहे? भॻवान खे पहचान। जंहिं भॻवान खे सुञाणे वरितो, उन 3 लोक सुञाणे वरिता, कोई ज्ञान बाक़ी न रहंदो। चओ हरे राम। सभिनि खां वॾो ज्ञान आहे भगवत ज्ञान, उनखे सभु ज्ञान अची विया त उन्हनि खे परमात्मा जे तत्व जो ज्ञान हूंदो आहे। वेद पुराणनि जो पूरो पूरो ज्ञान रहंदो आहे। उहे कूड़ो दिखावो कॾहिं न कंदा आहिनि, तंहिंखे चइबो आहे दंभ। दंभ मान मद करहि न काऊ, भूल न देही कुमारग पाऊं। कॾहिं अभिमान न कंदा आहिनि ऐं कॾहिं अहंकार बि न कंदा आहिनि। अभिमान थींदो आहे मुंहिंजो घर अथई, मुंहिंजो मकान अथई, मुंहिंजा सामान अथई, हा न, हे मुंहिंजो ॾिस, हे घर वारा अथई, मुंहिंजो भाउ अथई, हे मुंहिंजी भेण, हे मुंहिंजा ॿार ॾिस काथे पहुची आहिनि, हे मुंहिंजा माता पिता अथई। ऐं ॿियो अहंकार छा थींदो आहे? मूं में हे गुण आहे, मां हे बि कमु ॼाणा, हा मूंखे हीअ बि कला ईंदी आहे, मूंखे हीअ बि विद्या ईंदी आहे, मां हीअं बि करे सघंदो आहियां। वरी अञा वञो त मां ई त आहियां, ईअं थोरी आहियां। जीअं असां अंदरि गंजी पाईंदा आहियूं, ॿाहिरों शर्ट पाईंदा आहियूं, वरी ॿाहिरों कोट पाईंदा आहियूं, हा न, ईअं सम्झो कोट घमंड थी वियो, अभिमान थी वियो, वरी अंदरि शर्ट थी वई सम्झो अहंकार अभिमान, वरी अंदरि वञो त सम्झो उहो सूक्ष्म अभिमान थी वियो। एॾी परतूं लॻल आहिनि अहंकार जूं, घमंड बि चढ़ियल आहे, अभिमान बि आहे, अहंकार बि आहे, मद बि आहे, सूक्ष्म अहंकार बि आहे, ऐं कोई पहचान ई कोन्हे कि मां अभिमान बि कंदो आहियां। हरे राम। त उहे न दंभ कंदा आहिनि, न अभिमान, न मद कंदा आहिनि। भुली करे बि खोटे रस्ते ते पेर न रखंदा आहिनि, सही रस्ते ते हलंदा आहिनि। सदा सदा मुंहिंजी कथा खे ॻाईंदा ॿुधंदा रहंदा आहिनि। चओ हरे राम। गावे सुनह सदा मम लीला, हे तू रहत पर हित रतसीला। सदा मुंहिंजी कथा कीर्तन में लॻल हूंदा आहिनि, कॾहिं ॻाईंदा आहिनि, कॾहिं श्रवण कंदा आहिनि, घणी सिक प्रेम सां। बिना ही कारण ॿिए जे भले में लॻल रहण वारा इहे संत थींदा आहिनि, हा न। असां त पहिरियों सोचींदासीं मां हिन जी मदद कयां, मूंखे छा मिलंदो, पहिरियों मूंखे छा मिलंदो, मदद पोइ थींदी। संत सोचींदा ई न आहिनि, उन्हनि जो जीवन ई ॿिए जे परोपकार में गुज़री वेंदो आहे। हे मुनी ॿुधो, संतनि जा जेतिरा गुण आहिनि उन्हनि खे सरस्वती माता ऐं वेद भगवान बि नथा चई सघनि। बाप रे, कोई पार्टिकुलर एतिरा गुण कोन्हनि फिक्स आहिनि कि 15, 20, 25, 30, हा न। हाणे 39 लक्षण भगवान अगरि गीता में ॿुधाइनि त ईअं न सोचो कि संतनि में केवल
39 क्वालिटीज़ थींदियूं न न मुख्य मुख्य भगवान ॿुधायूं हिते बि राम जी मुख्य मुख्य ॿुधायूं, लेकिन घणा गुण थींदा आहिनि। राम 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 चवनि था मुन सुन साधन के गुण जेते। ॿुधो मुनि, संतनि जा जेतिरा गुण हूंदा आहिनि, कह न सके सारद श्रुति तेते। उन खे शारदा माता ऐं वेद बि चई नथा सघनि। श्रुति याने सुनना, छो जो वेद श्रवण कया वेंदा, उनखे चइबो आहे श्रुति, हा न। वेद भगवान जी मिलिया त हिकु हिकु ऋषिअ खे अलॻि अलॻि वेद श्रवण कराया विया। ऐं उहे ऋषि मुनि जेके हूंदा एॾा मेधावी हूंदा हुआ, उनजी ॿुधी एॾी प्रखर हूंदी कि ॿुधी करे उन्हनि तुरंत उदाहरण करे छॾियो। कंप्यूटर में भले ग़लती थी वञे, लेकिन उन संतनि में ग़लती न आई। चओ हरे राम। सुपर कंप्यूटर बि उहो लेवल न मिलाए सघंदो संतनि जे ॿुद्धीअ सां, छो जो मशीन त उहा ई सोचींदी जेकी तव्हां मशीन में भरियो आहे, हा न। मशीन उहो ई कमु कंदी, पर महात्मा सोचे वीचारे करे हिकु हिकु गुण खे सम्झी करे गहराईअ सां पोइ धारण कंदा आहिनि। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। त सरस्वती माता वेद भगवान भी संतन जा गुण पूरा पूरा उनकी महिमा नथा बुधाए सघनि। शेष जेके 1000 मुख आहिनि, शेषनाग, शारदा माता, सरस्वती माता भी नथी चई सघे। इहो ॿुधंदे ई नारद महाराज श्री राम जी जा चरण कमल पकड़े वरता। चओ हरे राम। त दीन बंधु कृपालु प्रभु इन तरह पंहिंजे श्रीमुख सां पंहिंजे भक्तन जा गुण गाया आहिनि। आहा, कीअं न गाईंदा। भगवान चवनि जो था जीअं कोई मुंहिंजी भक्ति कंदो आहे मां भी उनजी उहे कंदो आहियां। भक्त अगरि भगवान जा गुण गाईंदा आहिनि भक्तमाल में, त ॾिसो हाणे रामायण में भगवान पंहिंजे भक्तन जा गुण गाए रहे। हरे राम हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद। भगवान जे चरणन में बारंबार बारंबार सिरड़ो था निवाइनि बाबा नारद महाराज। अखियूं उन्हनि जूं सजल थी वयूं, प्रेम में भरजी करे गदगद थी करे ब्रह्मलोक ॾे हलिया। नारायण नारायण नारायण। तुलसीदास जी चवनि था त उहे पुरुष धन्य आहिनि जेके सभु आशा छॾे करे केवल श्री हरिअ जे रंग में रंगजी विया आहिनि। भगवान जे रंग में उहे रंगजी वेंदा जेके ॿी आशाऊं छॾींदा, हा न। जेके ॿी सभु इच्छाऊं आहिनि त उहे भगवान जे रंग में कीअं रंगजंदा ॿुधायो भाई, हा न। ॿी सभु इच्छाऊं, हे बि खपे हो बि खपे, त भगवान खिसकी वेंदा। छा खपई भैया तोखे? हाँ, तोखे चॉकलेट भी खपे, टॉफी भी खपे, तोखे एक्टिवा भी खपे, साइकिल भी खपे, तोखे मोबाइल भी बढ़िया हो खपे। हाँ, कहिड़ो छा चवंदा आहिनि महांगे मोबाइल जो नालो? एप्पल मोबाइल। हाँ, आई फोन खपे तोखे, हाँ, एक्स फोन खपे, जेड फोन खपे, त यही खण, मुंहिंजो पिंड छॾ। भगवान खिसकी वेंदो। और कुछ न चाहींदो त भगवान पोयों पोयों ईंदा आहिनि। भगवान हिनखे त मुंहिंजे अलावा कुछ खपे ई कोन। हाँ, ये त ॾींहं राति मुंहिंजा गुण थो गाए। हरे राम। जेके माण्हू रावण जे शत्रु श्री राम जी जो पवित्र जस गाईंदा, राम जी जो कीर्तन कंदा, ॿुधंदा, महिमा गाईंदा, उहे वैराग जप ऐं योग जे बिना ही श्री राम जी दृढ़ भक्ति पाए वठंदा। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो, जेके केवल भगवान जी कथा ॿुधंदा, कीर्तन कंदा, गाईंदा, आहा, गावहि सुनहि सदा मम लीला। सदा ॿुधंदा रहंदा, गाईंदा रहंदा भगवान जी भक्ति, त उन्हनि खे न तप करणो पवंदो, न योग करणो पवंदो, न जप करणो पवंदो। जप बि चई छॾियऊं। हाँ, एॾी वॾी ॻाल्हि आहे। उन्हनि खे ईअं ई भगवान जी मजबूत भक्ति प्राप्ति थींदी, दृढ़ भक्ति। ईअं न कि जेकी खसिजी वञे, दृढ़ भक्ति। चओ हरे राम। युवती युवा स्त्रियुनि जो शरीर ॾीए जे लौ वांगुरु थींदो आहे। हे मन, उन में तूं पतिंगो न ठहो। जीअं पतिंगो आग में जली वेंदो आहे, तीअं स्त्री चाहे पुरुष काम अचण सां उहे बि पंहिंजो जीवन बर्बाद करे छॾींदा आहिनि। इन करे काम ऐं मद खे छॾे करे श्री रामचंद्र जो भजन कर ऐं सदा सत्संग कर। चओ हरे राम। ॾिसो, रामायण में बार बार स्त्री तत्व आए थो, पुरुष तत्व न आए थो। बार बार स्त्रियुनि खां बचो, स्त्रियुनि जे संग में वेंदो त किरी पवंदो। ईअं छो?
पुरुष जे लाइ न चए तो, स्त्री जे लाइ छो चए तो? छो हरि राम? छो जो स्त्रियुनि में लज्जा हूंदी आहे, स्त्रियुनि में वधीक स्थिरता हूंदी आहे। अगलाई कॾहिं बि थिए, अगरि अधर्म कोई करे, संयम में न हले त पुरुष पहिरियों ईंदो आहे। इन करे पुरुष जे लाइ नियम था चवनि, तव्हां सावधान रहो कि माताऊं त पहिरियों ई धीरजवान आहिनि, हा न? चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। हिकु बार हिकिड़े दोस्त खां पुछियो मंगलू राम, त ॿुधाए भाई दया कंहिंमें वधीक हूंदी आहे? छोकिरनि में वधीक दया हूंदी आहे कि न्याणियुनि में, पुरुषनि में वधीक दया हूंदी आहे कि स्त्रियुनि में हूंदी आहे? ॿुधायो। हरे राम। जागो था, निंड कयो था? हा, केरु थो चए? हरे राम। हा, त मंगलू राम पुछियो भटकू राम खां, ॿुधाए वधीक दयालु स्त्री हूंदियूं कि पुरुष हूंदा आहिनि? तव्हांजो छा चवणु आहे, ॿुधायो? हा, स्त्री। तव्हांजो छा चवणु आहे भाई? हा, ॿुधायो न भाई, कंहिंमें दया भावना वधीक हूंदी आहे? तॾहिं मायुनि में। भटकू राम चवनि था पिया त भाई ॾिसो, वधीक दया छोकिरनि में हूंदी आहे, न्याणियुनि में वधीक दया न हूंदी आहे। अरे इहो कीअं चए? हा हा, वधीक दया करुणा जेकी हूंदी आहे कंहिंमें हूंदी आहे? हा, पुरुषनि में वधीक हूंदी आहे। छो? की ॾिसो न, केॾी महिल बि कंहिंजी गाॾी ख़राबु थी वञे, हा, कंहिं वीचारे जी एक्टिवा, कोई बाइक ख़राबु थी वई कंहिं छोकिरे जी, त 50 लेडीस गुज़री वञे, कोई न पुछंदो आहे भाई छा थियो, कोई मदद कयां? हा, घर छॾे अचां जा मुंहिंजी गाॾी खणी वञ, या कोई मोकिलियां टैक्सी, कोई निहारींदसि बि कोन ईअं। हा, चुपचाप हली वेंदी, छिक बि न ॾे होॾे हुन तरफ़, ॾिसे बि कोन। हिकु न्याणीअ जी भॻवान न करे काथे स्कूटी बिगड़ी वञे, भले हुनजो घर ईअं 4 कदम पोइ ते हुजे, 70 माण्हू निकिरंदा त 70 ई पुछंदा असां कुझु मदद कयूं? हाँ, मे आई हेल्प यू? हाँ, मेरी गाड़ी ले लो, मुझे घर खणी वञ, सभु खणो गाॾी, मां ईअं खणी अचां, छा करे अचां, टैक्सी वठी अचां, तुंहिंजे माउ पीउ खे वठी अचां, कुझु त चओ। त ॿुधायो दया कंहिंमें वधीक थी? इहा ई ॻाल्हि आहे कि स्त्रियुनि में संकोच हूंदो आहे, हा न? उहे न कंदियूं अगलाई कॾहिं बि। पुरुषनि खे अगलाई करण जो मौक़ो खपंदो आहे। जेके बि अपराध थिया आहिनि 99% पुरुषनि जे नाले थिया आहिनि, स्त्रियुनि जे नाले थिया आहिनि न। एकाध कोई अपवाद हूंदो 1-2%, बाक़ी जेके बि काम वासना संबंधी जेके बि अपराध थिया आहिनि उन में अगलाई पुरुषनि जी आहे। त माण्हू रामायण न सम्झी सघंदा आहिनि, रामायण जो हिकु वचन सही आहे। इन करे पुरुषनि खे ई सावधान कयो वियो आहे, किरंदा उहे ई वधीक आहिनि। ऐं माण्हू इहा ग़लती कढंदा आहिनि कि रामायण में स्त्रियुनि जे लाइ, अरे स्त्रियुनि जे लाइ ईअं छो चयो वियो आहे? स्त्रियुनि जे लाइ न चयो वियो आहे, पुरुषनि जे लाइ चई वियो आहे। तव्हां सम्झो त सही उनखे, रहस्य खे। जेको माण्हू किरंदो उनखे ई त उथारियो वेंदो, जंहिंमें ख़तरो हूंदो चोर खे ई त सम्झायो वेंदो चोरी न कर, हा, जंहिंमें अपराध जी गुंजाइश आहे उनखे ई त सम्झायो वेंदो। चओ हरे राम, हरे कृष्ण। माण्हू जॾहिं पंहिंजे दिमाग़ सां हलंदा आहिनि त वीचारा भटकी वेंदा आहिनि। रामायण जा हिकु हिकु वचन सही आहिनि, भले असां बि न सम्झी सघूं, अञा गहरा अर्थ आहिनि उन में, भाव आहे। बसि असांखे श्रद्धा रखणु खपे कि बिल्कुलु सत्य वचन लिखियल आहिनि, असां सम्झी नथा सघूं। तंहिंजे करे युवती स्त्रियुनि जो शरीर जेको आहे ॾीए जे लौ जे समान आहे। हे मन तूं उन जो पतिंगो न ठहो, यानी जल न उन में, काम ऐं अहंकार खे छॾे करे प्रभु श्री रामचंद्र जो भजन कर ऐं सदा सत्संग कर। हरे राम। भाई ॾाढो हे जेको अॼु चौपायूं दोहरा हलिया आहिनि, ॾाढे अर्थ वारा, ॾाढे ज़रूरी आवश्यक व्यवहार जा, जीवन उपयोगी भक्तनि जा लक्षण। इन करे अॼु हिकु ई चौपाई थी अथव, इन में छंत बि आहे, 2 दोहरा बि आहिनि, 3 दोहरा आहिनि, हा न। अचो हाणे चौपाई ॻाईंदासीं। निज गुण श्रवण सुनत सखु चाही, पर गुण सुनत अधिक हर्षाई। समशीतल नहीं त्याग नीति, सरल स्वभाव सबहि सन प्रीति। जप तप व्रत दम संयम नेमा, गुरु गोविंद विप्र पद प्रेमा। श्रद्धा क्षमा मैत्री दाया, मुदिता
मम पद प्रीतिय माया बिरति विवेक विनय विज्ञाना बोध जथारथ वेद पुराना दंभ मान मद करहि न काऊ भूलि न देह कुमारग पाओ गावहि सुनहि सदा मम लीला हेतु रहित परहित रतशीला सुन सुन साधन के गुण जेते कही न सकहि सारद श्रुति तेते राम श्री राम श्री राम श्री राम कह सकन सारद शेष नारद सुनत पद पंकज गहे अस दीन बंधु कृपाल अपने भगत गुण निज मुख कहे सिरुनाय बारह बार चरणन ब्रह्मपुर नारद गए ते धन्य तुलसीदास आस बिहाई जे हरि रंग अरे श्री राम श्री राम श्री राम रावणारी जस पावन गावहि सुनहि जे लोग राम भगति दृढ़ पावही बिन विराग जप जो दीप शिखा सम जुबति तन मन जन होसी पतंग भजहि राम तज काम मद करहि सदा सतसंग सियावर रामचंद्र की जय जय जय। उमापति महादेव की की जय जय। पवन सुत हनुमान की की जय जय। बोलो भाई सब संतन की जय 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 मास पारायण 22वां विश्राम इत श्रीमद रामचरितमानस सकल कलुष विध्वंसने तृतीय सोपान समाप्त कलयुग जे सभिनी पापन खे खत्म करण वारा श्री रामचरितमानस अमृत जो ही टियों भाग संपूर्ण थियो अरण्य कांड संपूर्ण सुभाणे कहिड़ो ॾींहुं आहे भाई हा ॾिसो भगवान जी केॾी करुणा आहे भगवान पाण आहिनि हनुमान जी वेठा आहिनि हरे राम सीताराम सुभाणे मंगल जे ॾींहुं किष्किंधा कांड आरंभ थींदो जंहिं कांड मां श्री हनुमान महाराज जी कथा आरंभ थींदी आहे बोलो श्री राम हृदय हनुमान जी त सुभाणे खां किष्किंधा कांड नओं कांड आरंभ थींदो ठीकु जी हा सुभाणे एकादशी आहे यानी परीहं खां आरंभ थींदो वैसे ॾींहुं त मंगल आहे सुभाणे 46 चओ त एकादशी बि करे छॾियऊं हिकु दोहरो हलाए छॾियऊं पर सभु संगत न ईंदी आहे न वरी 9 बजे काथे ईंदा आहियो तव्हां VIP आहियो न ॾाढा हा VVIP आहियो VIP न आहियो वेरी वेरी इम्पोर्टेंट तव्हांखे टाइम आहे इन करे त न ॾेई सघंदव तव्हां सुबुह अचो 9 बजे गारंटी आहे असां मस्तु बढ़िया रामायण पढ़ंदासीं हिकु न 2 टे चौपाई 3 4 करे छॾींदासीं बढ़िया लेकिन 9 बजे 9 जी 5 मिंट तक तव्हां ईअं नज़र अचो जीअं हिते वेठा आहियो ईंदो सुभाणे 9 बजे एकादशीअ में हथ मथे कयो केरु केरु ईंदा हिते ई आईनो था ॾेखारनि चोथों ॾिसो न 20% माण्हू बि हथ मथे नथा कनि ॾिसो हिते ई आईनो साम्हूं आहे असांजे तव्हांखे प्रेम ई कोन्हे भॻवान जे कथा सां 24 कलाक पियनि तव्हांखे चाहियो त परिस्थिति ठाहे छॾियो भॻवान जे कथा ते ई त अचिणो आहे कहिड़ो तव्हांखे ॼण कोई जंग ते था मोकिलियूं युद्ध करण जे लाइ भारत जे लाइ हा कथा ते अचिणो आहे 9 बजे बढ़िया 2 कलाक कथा हलंदी आहे ॿियो वरी छा न इहो ई त ख़बर पइजी वेंदो आहे न कंहिंखे केतिरो प्रेम आहे घणी समस्याऊं हूंदियूं ॿुधायो कंहिंखे कोई विरलो एकाध अपवाद हूंदो जेको वाकई चाहे करे बि न अची सघे बाक़ी त सभु अची था सघो हरे राम हलो भाई हाणे ॿुधर ॾींहुं ॿुधजो तव्हां कथा श्री राम जय राम श्री राम जय राम वरी बि शुक्र आहे कूड़ा हथ मथे त न कया अथव भई हाली त हथ मथे करे छॾ सुभाणे देखा जाएगा कंहिंखे तो पतो पए पियो न पर असां बि घटि न आहियूं फोटो खिचायूं आहे तव्हांजो वरी पोइ वरी तव्हांजी पेशी निकिरेव हा तव्हांजी सवाल जवाब थिएव हा वरी तव्हां बि घटि चालाक थोरी आहियो
हरे राम श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। असांजा साईं बड़ौदे वारा आहिनि साईं दिनेश कुमार जन, उहे संगत खे वठी वेंदा आहिनि वृंदावन, हा न ईअं न घुमण फिरण लाइ घुमी फिरी करे बढ़िया सत्संग कीर्तन सामूहिक थी अचो, न उहे वेंदा आहिनि गीता ॿुधाइण जे लाइ, भगवत गीता जेके श्रवण करणु चाहिनि गहराईअ सां, उन्हनि जे लाइ रोज़ 3-4 कलाक उते भगवत गीता हलंदी आहे, भॼन हलंदो आहे, सत्संग हलंदो आहे, ध्यानु हलंदो आहे। भाई सुबुह जो 2-3 कलाक, मंझंदि जो आराम कयो, भोजन कयो, कलाक ॿ बढ़िया सैर सपाटो दर्शन करे अचो वृंदावन, वरी शाम जो 2-3 कलाक। त ईअं पोइ उहे मिनिमम वठी वेंदा आहिनि भाई जेके उन यात्रा में हलनि ऐं कथा कनि, हा न समय कढनि। भाई 40 माण्हू थिया, 30 माण्हू थिया, 20 माण्हू थिया, 50 माण्हू थिया, ओतिरा ऐं हलणो आहे भाई, हफ़्तो रहणो आहे, 10 ॾींहं रहणो आहे, इन तरीक़े सां, हा न त पतो पवंदो आहे माण्हू जी केतिरी श्रद्धा आहे, हा न। हिते त तव्हां बढ़िया कोई अधु घंटो पोइ आयो, मुनो घंटो पोइ आयो, कोई केॾी महिल आयो, सभु श्रोता आहियो, जागो था ॿुधो था त श्रोता आहियो, कथा ॿुधी सोता लॻल पिया हो तॾहिं बि श्रोता आहियो। उते पतो पवंदो। पोइ स्वामी राम सुखदास महाराज कीअं कथा कंदा, सुबुह जो 4 बजे कथा कंदा हा, ऐं 4:05 थिया दरवाजा बंद, आ गए वो जा न पाए, आ गए बस आ गए। ॿाहिरि वारा अंदरि न अची सघंदा, हाणे वेठा दरवाजा खटखटायो, अचणो त समय ते आहे, केवल 10 मिंट पोइ आया त उहे नथा अची सघनि अंदरि, हिते 10 मिंट पहिरियों बि अची वञो त स्वागत आहे तव्हांजो, खुली दरबार आहे प्रभुअ जे करुणा कृपा जी। हरे राम हे हरी। पर ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, अलॻि सां अहिड़ी क्लास बि हुजणु खपे जंहिंमें प्रेमी लगन वारा, समय कढण वारा जेके संगी साथी आहिनि केवल उहे ई हलनि, हा न जागण वारा हलनि, निंड करण वारा न, कथा ॿुधनि, सत्संग ॿुधनि। बाबा जन सां थोरो चर्चा कजो। हा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम गणेश राम 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 सीता राम 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 हरि सीता बोल। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम ओ राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम ओ बजरंग बली प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हर
हर महादेव मेरे हर हर महादेव। हर हर महादेव मेरे हर हर महादेव। ओ भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ। भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ। जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। जय जय अम्बे माता जय जय जगदम्बे माता। जय जय अम्बे माता जय जय जगदम्बे माता। जय जय माता धेनु जय जय माता धरती। जय जय माता धेनु जय जय माता धरती। जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी। जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी। जय जय सरस्वती माता जय जय सरस्वती माता। जय जय सरस्वती माता जय जय सरस्वती माता। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। तू राधे राधे बोल दो प्यारे राधे 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 श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। तो बोलो राधे 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 बोल राधे 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 श्री राधे 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 बानर मल्ली। श्री राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय। सुंदर भगवान की जगत जय। गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। हरि ओम। हरि ओम। भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल। कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। बोलो अन्नपूर्णा माता की जय। बजरंग बली हनुमान जी महाराज की। जय। श्री जगदम्बे मैया की। जय। गोस्वामी तुलसीदास वाल्मीकि जी महाराज की। जय। श्री राम लखन भरत शत्रुघ्न हनुमान जी महाराज की। जय। अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदय भगवंत श्री हनुमंत लाल की। आज के आनंद की आयुलाल। झूले झूले लाल। कल जी प्रसाद सेवा थी मानसिक अरदास कजो उन्हनि प्रसाद सेवा कई आहे पंहिंजे पिता जे पुण्य तिथीअ जे लाइ त प्रभु कृपा कनि पूज्य पिता खे सदा चरणनि में निवास ॾियनि भगवान अंतरयामीन ऐं भगवान खूब
अन्नपूर्णा माता उन्हनि जा भंडार बि भरपूर रखनि। ठीकु आहे। ऐं अॼु जो संदेश वीवी भैया ॾिनो आहे कि भगवान भगतनि सां खेॾंदा आहिनि त हारजी वेंदा आहिनि हर बाजी, हा न। भगवान भक्तनि खे जीताईंदा आहिनि ऐं पाण भगवान हारजी वेंदा आहिनि। भगवान भगतनि सां हारजी वेंदा आहिनि हर बाजी। इन करे कंहिं करे इन करे भगवान भोग लॻाईंदा प्रसाद में। अॼु कोकीअ जी भाॼी, हा की सम्झी आहे बि सुंघी था अचनि छा वञी होॾे त हा। अॼु फुल्कनि जी भाॼी भगवान भोग लॻाई अथव, भाई स्वीकार कजो। बोलो फुल्कनि वाले भगवान की। सुभाणे एकादशी भक्ति योग जागरण हीरवानी परिवार जे द्वारा, ॾाढी कृपा प्रभुअ जी। ऐं सुभाणे ठीकु 8:45 अची वञिजो, समय खां 5-10 मिंट पहिरियों व्यवस्था ॾिसी वठिजो। ऐं 9 खां 11 आनंद भक्ति कीर्तन जो लाभ वठिजो। साईं कृष्णदास जन हाणे वयव 14 ॾींहं ॿाहिरि कीर्तन यात्रा में, कीर्तन कंदा कंदा भिलाई, बालाघाट, इंदौर, रायपुर। ऐं तव्हांखे अची सत्संग ॿुधाईंदा अॻिले महीने 2 तारीख़। कॾहिं ईंदा? कहिड़ो महीनो आहे अॻिलो? हाँ, 2 सितंबर बाबा जी के दर्शन होंगे। बोलो वृंदावन जय हो।